दोस्तों इस्लामियात जा MCQs खणी आयो आहियां सिंधी में, स्पेशली उन्हनि दोस्तनि लाइ जेके सिंध पुलिस में अप्लाई करण जा ख़्वाहिशमंद आहिनि। उहे दोस्त जेके सिंध पुलिस में अप्लाई करण जा ख़्वाहिशमंद आहिनि उहे ही वीडियो ज़रूरु ॾिसनि। हिन वीडियो में तमामु घणी बहितरीन नॉलेज आहे। न सिर्फ़ु उहे दोस्त जेके सिंध पुलिस में अप्लाई कनि था, पर पाकिस्तान जे कंहिं बि इदारे में जेके दोस्त अप्लाई करे रहिया आहिनि उहे बि हिन वीडियो खे ज़रूरु ॾिसनि ऐं एंड ताईं ॾिसियो। हिन वीडियो में बहितरीन नॉलेज आहे ऐं उन्हनि दोस्तनि खे जिन मुंहिंजे चैनल खे अञा ताईं सब्सक्राइब न कयो आहे, मुंहिंजी वीडियोज़ ॾिसी रहिया आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश आहे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक करियो, कमेंट्स करियो। थैंक यू। तो हलूं था। क्वेश्चन नंबर पहिरियों आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीख़ पैदाइश कहिड़ी आहे? त हिन जो सही जवाबु आहे 20 अप्रैल 571। उन खां पोइ क्वेश्चन आहे, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिज जी शाम कहिड़े असाबी खे पंहिंजे बिस्तरे ते सुम्हारे विया? इन जो सही जवाबु आहे डी हज़रत अली करमुला वजहू। उन खां पोइ क्वेश्चन नंबर आहे सवाल नंबर नबूवत खां पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके में केतिरो अरसो रहिया? त इन जो सही जवाबु आहे ए 13 साल। उन खां पोइ आहे सवाल, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबूवत हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नबूवत कॾहिं मिली? त इन जो सही जवाबु आहे बी 12 फरवरी 610। 12 फरवरी 610 ते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नबूवत मिली। उन खां पोइ सवाल आहे, हिजरत वक़्तु जंहिं मां हिजरत थी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिजरत कई मके खां मदीने ॾांहुं, उन वक़्तु इस्लामी महीनो कहिड़ो हो? अच्छा, इन जो सही जवाबु आहे हिजरत वक़्तु जेको इस्लामी महीनो हो उहो हो सफ़र जो, ऑप्शन सी सफ़र। उन खां पोइ उन खां पोइ सवाल आहे, जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिजरत लाइ निकिता त पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिड़ी सूरत जी तिलावत करे रहिया हुआ? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जॾहिं हिजरत लाइ निकिता त उन वक़्तु कहिड़ी सूरत जी तिलावत करे रहिया हुआ? त इन जो सही जवाबु आहे सी सूरह यासीन। उन खां पोइ सवाल आहे, क़िबले जी तब्दीली जो हुकुम कहिड़ी मस्जिद में थियो? त इन जो सही जवाबु आहे मस्जिद क़िबलतैन। नाले मां ई ज़ाहिर आहे क़िबलतैन माना क़िबले जी तब्दीली जो हुकुम मस्जिद क़िबलतैन में थियो। उन खां पोइ सवाल आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ख़तनि ते हणण लाइ जेका मोहर तयारु कराई उहा कहिड़ी शइ जी ठहियलु हुई? उन जो सही जवाबु आहे डी चांदी जी ठहियलु हुई। डी चांदी जी ठहियलु हुई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जेका मोहर जेका तयारु कराई उहा चांदी जी ठहियलु हुई। अच्छा, उन मोहर ते कुझु लिखियलु पियो, अल्लाह मुहम्मद रसूल, ईअं हो शायदि। उन खां पोइ सवाल आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सन 7 हिजरी में जॾहिं दुनिया जे बादशाहनि खे इस्लाम जी दावत जे सिलसिले में ख़त लिखण जी शुरूआत कई त तारीख़ कहिड़ी हुई? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन 7 हिजरी में ख़तनि जी शुरूआत कई। पहिरीं सवाल इहो आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़तनि जी शुरूआत कॾहिं कई? 7 हिजरी में। उन खां पोइ बादशाहनि खे जॾहिं मां दावत जी शुरूआत कई त उहा तारीख़ कहिड़ी हुई? त उहा ऑप्शन आहे बी पहिरीं मुहर्रमुल हराम। फर्स्ट मुहर्रम हराम जेको आहे तारीख़ हुई ऐं 7 हिजरी जेको आहे सन हो। उन खां पोइ सवाल आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत ख़दीजा रज़ी अल्लाह ताला अन्हा सां कॾहिं निकाह कयो? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत बीबी ख़दीजा सां कॾहिं निकाह कयो? इन जो सही जवाबु आहे सी 28 क़ब्ले इज़ हिजरत। 28 क़ब्ले इज़ हिजरत। हिजरत खां 28 साल पहिरीं जेको आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत बीबी ख़दीजा सां निकाह कयो। उन खां पोइ सवाल आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुआख़ात में पंहिंजो भाउ कंहिंखे बनायो? त इन जो सही जवाबु आहे हज़रत अली करमुला वजहू। उन खां पोइ सवाल आहे, पहिरीं हिफ्शा वारी हिजरत जे मुख़्तसर काफ़िले जो अॻुवान केरु हो? जेका हिफ्शा ॾांहुं हिजरत थी मुसलमान जी, इन जो काफ़िले जो अॻुवान केरु हो? त इन जो सही जवाबु आहे हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हो। इन खां पोइ सवाल आहे, मुसलमाननि ईद उल फितर जी पहिरीं निमाज़ कॾहिं पढ़ी? ईद जी निमाज़ पहिरीं कॾहिं थी? इन जो ऑप्शन जो सही जवाबु आहे बी 2 हिजरी में। मुसलमान ईद उल फितर जी पहिरीं निमाज़ 2 हिजरी में पढ़ी।
उन खां पोइ आहे क़ुर शरीफ़ मक़्तात अखरनि जो तइदाद केतिरो आहे? इन जो सही जवाबु आहे बी 29 अखर। उन खां पोइ आहे वही जे नुज़ूल वक़्तु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी उमिरि केतिरी हुई? त हिन जो सही जवाबु आहे सी 40 साल। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी उमिरि 40 साल हुई जेॾी महिल वही जेको आहे खणी फ़रिश्तो आयो। उन खां पोइ आहे रमज़ान मुबारक जा रोज़ा कॾहिं फ़र्ज़ थिया? इन जो सही जवाबु आहे 2 हिजरी में। उन खां पोइ आहे अबुल अंबिया कहिड़े पैगम्बर खे चयो वञे थो? इन जो सही जवाबु आहे हज़रत आदम अलैहिस्सलाम खे। अबुल अंबिया जो लक़ब हज़रत आदम अलैहिस्सलाम जो। उन खां पोइ सुवालु आहे मशहूर मलाइक हज़रत मीकाइल अलैहिस्सलाम जे ज़िम्मे कहिड़ा फ़र्ज़ आहिनि? हज़रत मीकाइल जो कमु कहिड़ो आहे? इन जो सही जवाबु आहे डी मींहुं वसाइण जो रिज़्क़ जो बंदोबस्तु करे थो हज़रत मीकाइल अलैहिस्सलाम। उन खां पोइ शराब कहिड़ी सन हिजरी में हराम करार ॾिनो वियो? इन जो सही जवाबु आहे सी 4 हिजरी में। 4 हिजरी में शराब खे हराम करार ॾिनो वियो। उन खां पोइ सुवालु आहे पहिरीं ईद उल अज़हा कहिड़ी सन हिजरी में मल्हाई वई? ईद उल अज़हा कहिड़ी सन हिजरी में? इहा बि 2 हिजरी में। रमज़ान जी जेका ईद उल फितर थी हुई उहा निमाज़ थी हुई उहा 2 हिजरी में। ईद उल अज़हा जी निमाज़ 2 हिजरी में थी हुई। उन खां पोइ सुवालु आहे हजर असवद खे हणण जो वाक़ियो कॾहिं पेश आयो? इन जो सही जवाबु आहे ऑप्शन डी 606 में। हजर असवद खे जेको काबतुल्ला जो दीवारूं जेके आहिनि कमज़ोर थी वियूं हुयूं ऐं हजर असवद खे वरी वापसी हणण जो जेको आहे उहो काबतुल्ला खे वापसी तइमीर करायो वियो त उहो वाक़ियो कॾहिं पेश आयो? इहो 606 हिजरी में। कॾहिं 606 हिजरी में। उन खां पोइ सुवालु आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने मां ज़कात ऐं जज़्बे जे वसूली जे जज़िये जे वसूली जी ज़िमेदारी कंहिंखे सौंपी हुई? त इन जो सही जवाबु आहे ए हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे जेको आहे ज़कात ऐं जज़िये जी ज़िमेदारी सौंपी हुई। उन खां पोइ सुवालु आहे शकुल कमर वारो वाक़ियो कॾहिं पेश आहे? शकुल कमर जेॾी महिल नबी साईं जेको आहे चंड खे जेको आहे आङुर हईं त चंड जेको आहे 2 टुकर थी वियो, उहो वाक़ियो कॾहिं पेश आहे? इहो आहे 8 हिजरी में। सन 8 हिजरी में जेको आहे शकुल कमर वारो वाक़ियो पेश आयो। उन खां पोइ आहे फिजार वारी जंग कॾहिं लॻी? इन जो सही जवाबु आहे ऑप्शन ए जून 586 में। 586 में फिजार वारी जंग लॻी। उन खां पोइ आहे उहुद वारी वेड़ कॾहिं लॻी? उहुद वारी वेड़ कॾहिं लॻी? त इन जो सही जवाबु आहे 3 हिजरी। उन खां पोइ सुवालु आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चाचे हज़रत अबू तालिब कॾहिं वफ़ात कई? त हिन जो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे चाचे हज़रत अबू तालिब कॾहिं वफ़ात कई? इन जो सही जवाबु आहे बी 10 हिजरी में। सन 10 हिजरी में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे चाचे वफ़ात कई। उन खां पोइ सुवालु आहे हज़रत फ़ातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी शादी हज़रत अली करमुल्ला वजह सां कॾहिं थी? त इन जो सही जवाबु आहे 2 हिजरी में। हज़रत फ़ातिमा ऐं हज़रत अली जी शादी सन 2 हिजरी में थी। उन खां पोइ सुवालु आहे ताइफ़ जे सफ़र में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु कहिड़ो सहाबी रज़ी अल्लाह ताला अन्हो हो? ताइफ़ जे सफ़र में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु कहिड़ो सहाबी हो? उन जो सही जवाबु आहे ऑप्शन बी हज़रत ज़ैद रज़ी अल्लाह ताला अन्हो। उन खां पोइ सुवालु आहे नंढे खंड में सभ खां पहिरीं क़ुर शरीफ़ जो तर्जुमो कहिड़ी ॿोली में थियो? नंढे खंड में सभ खां पहिरीं क़ुर शरीफ़ जो तर्जुमो कहिड़ी ॿोली में थियो? इन जो सही जवाबु आहे ऑप्शन डी सिंधी ॿोली में जेको आहे नंढे खंड में सभ खां पहिरीं क़ुर शरीफ़ जो तर्जुमो सिंधी ॿोली में थियो। उन खां पोइ सुवालु आहे क़ुर शरीफ़ जी कहिड़ी सूरत में पुल सिरात जो ज़िक्र थियल आहे? उन जो सही जवाबु आहे बी सूरत मरियम में। सूरत मरियम में पुल सिरात जो ज़िक्र थियल आहे। उन खां पोइ सुवालु आहे क़ुर शरीफ़ में अंबिया जे नाले ते केतिरियूं सूरतूं आहिनि? उन जो सही जवाबु आहे डी 9 सूरतूं आहिनि। अंबिया जे नाले ते टोटल 9 सूरतूं आहिनि। अच्छा, उन खां पोइ सुवालु आहे आख़िरी वही कहिड़ी सन हिजरी में नाज़िल थी? आख़िरी वही कॾहिं नाज़िल थी? इन जो सही जवाबु आहे 10 हिजरी में। आख़िरी वही सन 10 हिजरी में नाज़िल थी।
उनखां पोइ आहे क़ुर शरीफ़ कहिड़े महीने में नाज़िल थियो। इन जो सही जवाबु आहे क़ुर शरीफ़ रमज़ान जे महीने में नाज़िल थियो। अलाह साईं जा जेके बि किताब आहिनि तौरेत, ज़बूर, इंजील, क़ुर मजीद, इहे सभु रमज़ान शरीफ़ जे महीने में ई नाज़िल थिया आहिनि। ठीकु आहे, इन्हनि जूं तारीख़ूं अलॻि अलॻि आहिनि, लेकिन सभु महीनो हिकिड़ो ई आहे रमज़ान शरीफ़ में। तौरेत 6 रमज़ान ते, ठीकु आहे न, ज़बूर 12 रमज़ान ते, इंजील 18 रमज़ान ते, क़ुर मजीद 27 रमज़ान ते, इहे तारीख़ूं आहिनि। उन खां पोइ आहे ख़ैबर वारी वेड़ में कुफा जा कुल केतिरा क़बीला शामिल हुआ। ख़ैबर जी जंग में कुफा जा केतिरा क़बीला शामिल आहे। इन जो सही जवाबु आहे बी 6 क़बीला। ख़ैबर वारी जंग में कुफा जा शामिल आहे 6 क़बीला। घणा क़बीला? 6 क़बीला जेके आहिनि ख़ैबर जी वेड़ में कुफार जा शामिल आहे। उन खां पोइ सुवालु आहे हज़रत अबू बकर रज़ी अल्लाह ताला अन्हु कहिड़े ॾींहुं वफ़ात कई। हज़रत अबू बकर रज़ी अल्लाह अन्हु कहिड़े ॾींहुं वफ़ात कई। इन जो सही जवाबु आहे ऑप्शन ए सूमर जे ॾींहुं। उन खां पोइ सुवालु आहे वफ़ात वक़्तु हज़रत अबू बकर रज़ी अल्लाह ताला अन्हु जी उमिरि केतिरी? वफ़ात वक़्तु हज़रत अबू बकर रज़ी अल्लाह ताला अन्हु जी उमिरि हुई 63 साल। उन खां पोइ सुवालु आहे क़ुर शरीफ़ में क़ारून जो ज़िक्र कहिड़ी सूरत में आयो आहे। इन जो सही जवाबु आहे ऑप्शन सी सूरतुल क़सस। ठीकु आहे, क़ुर शरीफ़ में क़ारून जो ज़िक्र सूरत क़सस में आयो आहे। क़ुर शरीफ़ में पुलसिरात जो ज़िक्र सूरत मरियम में आयो आहे। उन खां पोइ सुवालु आहे क़ुर शरीफ़ में कुल केतिरियूं मंज़िलूं आहिनि? क़ुर शरीफ़ में कुल केतिरियूं मंज़िलूं आहिनि? इन जो सही जवाबु आहे ऑप्शन ए 7 मंज़िलूं आहिनि। क़ुर शरीफ़ में कुल 7 मंज़िलूं आहिनि। उन खां पोइ सुवालु आहे क़ुर शरीफ़ में कुल केतिरा रुकू आहिनि? इन जो सही जवाबु आहे ऑप्शन बी 558 रुकू आहिनि। किथे किथे 558 बि ईंदा आहिनि, किथे किथे 557 बि ईंदा आहिनि। जेकॾहिं 557 ऑप्शन हुजे तॾहिं बि उहो बि सही आहे। उन खां पोइ सुवालु आहे तूर जबल ते कहिड़े नबी अल्लाह ताला सां हम कलाम थियण जो शर्फ़ हासिल कयो? तूर जबल ते कहिड़ो नबी अल्लाह साईं सां ॻाल्हाईंदो हो? उहो आहे ऑप्शन बी हज़रत मूसा अलैहिस्सलाम। उन खां पोइ सुवालु आहे क़ुर शरीफ़ में कुल केतिरा सजदा आहिनि? सही जवाबु आहे ऑप्शन सी 14 सजदा आहिनि। उन खां पोइ सुवालु आहे ज़कात मुसलमाननि ते कॾहिं फ़र्ज़ु कई वई? सही जवाबु आहे ऑप्शन ए 3 हिजरी में। ज़कात मुसलमाननि ते सन 3 हिजरी में फ़र्ज़ु कई वई। उन खां पोइ सुवालु आहे तौरेत कहिड़े पैगम्बर ते नाज़िल कयो वियो? तौरात कहिड़े पैगम्बर ते नाज़िल कयो वियो? जो सही जवाबु आहे हज़रत दाऊद अलैहिस्सलाम ते। ऑप्शन डी हज़रत दाऊद अलैहिस्सलाम ते। सॉरी, रॉन्ग ऑप्शन लगी वियो। तौरेत हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते नाज़िल थियो। सॉरी, ऑप्शन सी हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते तौरेत नाज़िल थियो। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम ते ज़बूर नाज़िल थियो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम ते जेको नाज़िल थियो उहो हो इंजील। हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते क़ुर मजीद नाज़िल थियो। टोटल 4 किताब आहिनि अल्लाह साईं जा, अलहामी किताब बि चइबो आहे इन्हनि खे। उन खां पोइ आहे सुलह हुदैबिया। सुलह हुदैबिया कॾहिं लॻी? इन जो सही जवाबु आहे ऑप्शन सी 628 ईस्वी में लॻी। सुलह हुदैबिया 628 ईस्वी में लॻी। ठीकु आहे, उन खां पोइ सुवालु आहे ज़बूर कहिड़े पैगम्बर ते नाज़िल थियो? इन जो सही जवाबु आहे ऑप्शन बी हज़रत दाऊद अलैहिस्सलाम ते। उन खां पोइ सुवालु आहे सभ खां पहिरीं अज़ान कहिड़े असहाबी ॾिनी? सभ खां पहिरीं अज़ान हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु ॾिनी। उन खां पोइ सुवालु आहे अज़ान जी शुरूआति कॾहिं थी? इन जो सही जवाबु आहे ऑप्शन ए 1 हिजरी में। अज़ान जी शुरूआति 1 हिजरी में थी। उन खां पोइ सुवालु आहे मेराज जो वाक़ियो कॾहिं पेश आयो? इन जो सही जवाबु आहे ऑप्शन डी 10 नबवी में। मेराज जो वाक़ियो 10 नबवी में पेश आयो। अच्छा, ही हुई असांजी अॼु जी वीडियो। वीडियो तव्हांखे कीअं लॻी कमेंट्स में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। ओके, अल्लाह हाफ़िज़, टेक केयर, थैंक यू।